नाज़िन सॼी सिंध जियां ڪرونڊي में भी सरकारी तोड़े ख़ानगी स्कूलन में तदरीसी अमल शुरू कयो वियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था रफ़ीक सोमरो जी ही रिपोर्ट। ॿारनि खे जेको आहे सो होमवर्क जे ज़रिए उनखे घुराईंदा रहिया आहियूं वक़्तन बवक़्तन ऐं असां उनखे होमवर्क ॾींदा रहिया आहियूं। असांजी तालीम काफ़ी जेको आहे सो असां तालीम खे बहितर कयो आहे ऐं कोशिशि करे रहिया आहियूं त असांजी तालीम वधि खां वधि बहितर थिए। ऐं हिन वक़्तु जेको आहे सो पहिरियों ॾींहुं आहे असांजा स्कूल जीअं खुली चुका आहिनि ऐं 1471 असांजी अटेंडेंस आहे टोटल ॿार ऐं हिन वक़्तु 1069 ॿार प्रेज़ेंट आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह असां जेको आहे सो कोशिशि इहा आहे त जेको तालीम जो ख़ाल पैदा थियो आहे असां उनखे पूरो कयूं। इन हवाले सां मुकमिल तौर ते स्टूडेंट्स के असां वेलकम कयो आहे ऐं शुरुआती इब्तिदाई जेके मरहले में इनिशियल शयूं हुयूं उहे असां मुकमिल तौर ते करे चुका आहियूं। जहिड़े तरीक़े SOPs आहिनि उन ते कोई बि कंप्रोमाइज़ न आहे। विदाउट मास्क कंहिंखे बि एंट्रेंस न कराई वेंदी ऐं अल्हम्दुलिल्लाह इन शइ खे बाक़ाइदा तौर असां इम्प्लीमेंटेशन कई आहे। त 9th ऐं मैट्रिक जे जेके सेक्शन्स हुया उहे ऑलरेडी उहे उनखे इजाज़त मिली चुकी हुई ऐं उहे हले पियो। त हाणे प्राइमरी EC ऐं मिडिल सेक्शन उन्हनि खे बि मुकमिल तौर ते इजाज़त मिली आहे। उहे बि वंस अगेन दे हैव जॉइंड अस ऐं हींअर मुकमिल तौर ते असांजो तवजो आहे त जेको कोर्स रहिजी वियल आहे त उनखे फिलअप कजे ऐं इन सां गॾोगॾु ॿारनि खे एग्ज़ाम जी तयारी कजे। असांजी इहा ई भरपूर कोशिशि हूंदी त उनखे जल्द में जल्द इहो कवर कयूं। इम्तिहान कुझु लेट थिया आहिनि शागिर्दनि खे वरी ॿीहर महिनत कराईंदासीं ऐं पंहिंजी पूरी कोशिशि करे इहो कंदासीं त इम्तिहाननि में इहे सुठा नंबर ॾेई पास थी सघनि। छाकाणि त हिन साल इम्तिहान थींदा इहा हुकूमत जी पॉलिसी बि वाज़े थी चुकी आहे त को बि ॿारु प्रोमोट न थींदो। असां पंहिंजी पूरी कोशिशि कंदासीं। वालिदैन खे बि गुज़ारिश आहे त पंहिंजे ॿारनि खे हाणे पूरे टाइम सां पूरे तयारी सां स्कूल मोकिलियो।